मुल्क में सियासी गैर यकीनी वारी सूरत हाल सबब अमरीकी डॉलर जी उडाम जारी। रुपये जो मुल्ह वधीक किरी पियो। इंटर बैंक में डॉलर वधीक 4 रुपया महांगो थी वियो। डॉलर 226 रुपये जो थी वियो। नई हुकूमत जे अचण बाद डॉलर जे अघ में 45 रुपया वाधे ॾिठी वई आहे। डॉलर जे वधंदड़ अघ सबब नेपरा बिजली महांगी करण जो इशारो ॾेई छॾियो। नेपरा अख़्तियारियुनि जो चवणु आहे त रुपये जे अघ में घटिताई सबब बिजली वधीक महांगी थी सघे थी। बुनियादी टैरिफ में वाध फी यूनिट 40 रुपयनि ताईं वञी सघे थो। नेपरा रुगो नाले मात्र आहे। वाध जो फ़ैसिलो हुकूमत खे करणो हूंदो आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मुस्लिम लीग काफ सरबराह चौधरी शुजात हुसैन सां अॼु ॿीहर मुलाक़ात कंदो। पंजाब जी वॾी वज़ारत जी चूंड में हिमायत जी दरख़्वास्त ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। अॻूणे घरू वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त आसिफ ज़रदारी ख़रीदारी लाइ मंडी लॻाए छॾी आहे। कुझु बि थी पर परवेज़ इलाही पंजाब जी वॾी वज़ारत तौर कसम खणंदो। खेसि चौधरी शुजात वटि वञणो पियो त वेंदो। सियासी बेयकीनी मुआशी क़यामत खे जनम ॾेई रही आहे। पाकिस्तान मुआशी तबाही में दाख़िल थी चुको आहे। हिकु ॾींहुं श्रीलंका बणिजी सघे थो। कणक गेह ऐं पेट्रोल कीअं ख़रीद कयो वेंदो। कर्ज़ कीअं अदा थींदा। शहबाज़ शरीफ़ी तख़्त लाहौर न आहे। मुल्क बचायो न त घर हलिया वञो। अक्टूबर नवंबर में आम चूंडुनि खां सवाइ को हल न आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हमेशह खां अमन जो गढ़ रही आहे। 80 जे ॾहाके में सिंध जे अमन खे नज़र लॻी वई। कराची दुनिया जे ख़तरनाक शहरनि में 7 नंबर ते हो। पुलिस ऐं रेंजर्स क़ुर्बानी ॾेई ॿीहर अमन बहाल करायो। उम्मीद त सिंध हुकूमत जंहिं मक़सद लाइ नौजवाननि खे भर्ती कयो आहे उहो पूरो थींदो। वो पुलिस में सुधारा आणे रहिया आहिनि। कोशिश रही आहे त पुलिस जूं पघारूं ॿियनि सूबनि खां घटि न हुजनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी शहदादपुर जे पुलिस ट्रेनिंग सेंटर में पासिंग आउट परेड में शिरकत। पास आउट थियल 564 ASI जी सलामी। वॾे वज़ीर परेड जो मुआइनो कयो। जो यहाँ पे इलीगली लोग रह रहे हैं उनको यहाँ से निकाला जाए। उन लोगों का कोई हक नहीं है कि हमारे सिंध में आके बैठे और यहाँ रहें। किसी भी कौम से उनका ताल्लुक हो। मैं फेडरल गवर्नमेंट को भी अपील करूँगा कि जितने भी इलीगल इमिग्रेंट यहाँ रह रहे हैं सिंध में उनको मेहरबानी करके वापस उनको अपने मुल्कों को भेजें। सिंध जे वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। कुझु माण्हू चूंड जो माहौल ख़राब कंदा आहिनि। धरती खे लिसानी बुनियादनि ते विरासत जी इजाज़त न ॾिनी वेंदी। दुआ करियो शैतान पर रहे। जेको कानून हथ में खणंदो उन ख़िलाफ़ कानून हरकत में ईंदो। वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जे 1192 उर्स जो मज़ार ते चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। तक़रीबूं 22 जुलाई ताईं जारी रहंदियूं। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7130 मेगावाट खां वधी वियो। शॉर्टफॉल वधण सबब लोडशेडिंग जो मुद्दो बि 16 कलाकनि खां मथे थी वियो। पावर डिवीजन जे ज़रिए जो चवणु आहे बिजली जी कुल पैदावार 21,570 मेगावाट आहे। कुल तलब 28,700 मेगावाट आहे। शॉर्टफॉल वधण सबब मुल्क जे वॾनि शहरनि में 12 कलाक लोडशेडिंग कई पई वञे। वधीक नुक़सान वारनि इलाइक़नि में लोडशेडिंग जो मुद्दो 12 खां 16 कलाक आहे। मुल्क में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी अॻकथी थी। 20 खां 26 जुलाई ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद, पंजाब में बलूचिस्तान में मींहुं वसंदो। 24 खां 26 जुलाई दौरान सिंध जे समूरनि ज़िलनि में बरसात थींदी। कराची, ठटो ऐं बदीन जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण जा इम्कान। मुल्क में कोरोना विघे वधीक 7 ॼणा फोत। 592 नवां केस ज़ाहिर। NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 21,264 टेस्टूं कयूं वयूं। हाकारी केसनि जी शरह 2.78% रही। 174 मरीज़नि जी हालत ॻणति जोगी। सिंधु दरिया जे पाणी वहकरनि में लाथ जो सिलसिलो। तोंसा बैराज वटि पाणी सतह में 5,442 क्यूसेक लाथ रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पाणी सतह में 15,404 क्यूसेक लाथ रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 2,03,581 क्यूसेक। चूंडके वेझो महर बिरादरी में झेड़ो। पीउ ऐं पुट क़तल। फायरिंग में अबू बकर महर ऐं संदसि पीउ हारून महर थॾे ते मारिजी विया। सोराह पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। मलीर में डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर। पीउ पुट फोत। 60 वरियनि जे रहमतुल्लाह ऐं संदसि 18 वरियनि जे पुट मोहम्मद इक़बाल जा लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे डंपर खे तहवील में वठी छॾियो।
गोलारची वेझो अमीर शाह सिमनाले मां हिक ॼणे जो लाश हथे ॻोठाणनि सिमनाले में किरियल रक्षा ॿाहिरि कढियो त लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची जांच शुरू करे ॾिनी। कोट लालू भरसां मुबैना नारी अगवा वारसन हथियार खणी मेरान हाईवे खे ब्लॉक करे छॾियो। एहतजाज सबब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। ॻोठाणनि जो चवणु आहे गुल हसन, ज़ाहिद, दिलबर, काशिफ, तैमूर मरी समेत 15 खां वधीक हथियारबंदनि नारी खे अगवा कयो आहे। इतला बावजूद पुलिस न पहुती आहे। सिंधड़ी में मरी बिरादरी जो नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। अहमद मरी जे वारसनि जमड़ाऊ केनाल वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ट्रैफिक जाम थियण सबब गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। एसएसपी मीरपुर ख़ास असद चौधरी धरणे वारे हंधि पहुची वियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म। वारसनि जो चवणु आहे मक़तूल जे भाउ महबूब मरी जो चवणु आहे त पुलिस जवाबदार सलीम मरी खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। तंगवाणी में अगवा थी वियल नींगर जुनेद बखराणी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। एसटीपी जे सर ते सिंध बलोचिस्तान रोड ताईं रैली, धरणो रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। अॻवाणनि जो चवणु आहे जुनेद बखराणी जी अगवा खे ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुलिस मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। नींगर खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे।